मुझो पुट किराए से वेलो गरीब बचड़ा मासूम ये अमड़ इहा बो को वारस न है मुझो रोजी कई पे व्या पुट मुझो मारे व्या मां वटि हिक टिंग बच्चो हुयो हे बे बच्चा सिंध हुकूमत असांजी मदद करे वालसी करे नंढन बच्चन जो बुधे मुझो जीजल माव जो बुधे हे बच्चा हिकड़ी न्याणी चौथी मां माव जीजल कुछ भी न है ये बच्चा छड़ियो वियो आ 6 हथियारबंद 2 मोटरसाइकिल हुया साम्हूं आया असांजे तंहिंमो 5 सुञाता हुए आया असांजे साम्हूं आया उते असांखे बस्ट आहियूं मां हेठि किरी पियुमि ट्रैक्टर ते बंदि थी वियो 4 टायर बि ट्रैक्टर जा बस्ट कयूं ऐं ट्रॉली जा बि बस्ट कयूं मुंहिंजे भाणजे खे जेको आहे उते सिधा बस्ट आणी वरी जेको आहे उतां वापसी हलिया विया असां सिंध हुकूमत खे इहा अपील कयूं था त असांजी मदद करे सरदार मोहम्मद बख्श खान खे बि इहा अपील कयूं था त असांजी मदद करे ॾाढो करे वियो हरू भरू मारे वियो असांजी कंहिंसां बि का दुश्मनी कोन्हे कुझु बि कोन्हे हरू भरू असां चऊं था असांजी सिंध हुकूमत वज़ीर आला मोहम्मद बख्श खान सरदार असांजा जेके बि आहिनि सिंध वारा वार कनि असांजा एमएनए या जेके बि आहिनि अमड़ ऐं उनजे मासूम बचन ऐं उनजे मामे इहो जेको मुतालबो कयो आहे IG सिंध वज़ीर आला सिंध ऐं हितां जे चूंडियल MNA सरदार मोहम्मद बख्श खान महर खां के जवाबदार आहिनि उहो गिरफ़्तार कया वञनि ऐं असांजे नाहक शहीद थियल जे खून सां इंसाफ़ कयो वञे कैमरामैन मुग़ल महर सां गॾु मजीद महर सिंध TV न्यूज़ ઠકરાઠો।